दोस्तो ॿकरियुनि जी पालना जे लाइ अॼु अव्हां सां हिकु अहम राज़ जी ॻाल्हि करियां थो, जंहिं ॻाल्हि जो तमामु थोरनि माण्हुनि खे पतो हूंदो ऐं असांजी वॾी अक्सरियत ईअं सम्झो त 95% माण्हुनि खे उन शइ जी ख़बर ई न आहे। तंहिं करे हू तमामु घणो ख़र्चु कनि था ऐं वॾा वॾा चारा वठी अचनि था ऐं दाणनि वारा चारा वठी अचनि था, महांगो गाहु ख़रीद कनि था ऐं जिन वटि पंहिंजी ज़मीन न आहे त उहे तमामु वॾो ख़र्चु करे ॿकरियुनि जी पालना कनि था। नतीजे में हुननि खे जेको फ़ाइदो पवणु खपे उहो फ़ाइदो हुननि खे नथो पवे ऐं पोइ कुझु ई सालनि में हू यकदमि मायूस थी ॿकरियुनि जी पालना मां हथु कढी वञनि था। बुनियादी मसइलो इहो आहे त जेकॾहिं ॿकरियुनि खे जी ख़ुराक ते तवजह न ॾिनो वियो त पोइ असां उहे नतीजा हासिलु नथा करे सघूं जेके नतीजा असांखे मिलणु खपनि ऐं जेका उमेद रखे असां ॿकरियुनि जी पालना कयूं था। पाण वीडियो खे अॻिते वधायूं त उन खां अॻु में अव्हांखे इहा गुज़ारिश करियां त जेकॾहिं मुंहिंजूं वीडियोज़ अव्हांखे पसंदि अचनि थियूं ऐं सम्झो था त मुंहिंजूं वीडियोज़ अव्हां जे लाइ काराइतियूं आहिनि त महिरबानी करे रूमी गोट फार्म जे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, दोस्तनि सां शेयर कयो, वंड कयो ऐं उन सां गॾोगॾु कमेंट करे असांखां भरपूर सवाल करियो त जीअं असां अव्हांजी रहनुमाई करे सघूं ऐं अव्हांखे ॿुधाए सघूं त ॿकरियुनि जी पालना कीअं कजे। सो पाण असुलु मौज़ू ते अचूं था त असां जे ॿकरियुनि खे असां अक्सर करे गर्मियुनि में जेको आहे सो उहो असां उन्हनि खे लूसण ॾींदा आहियूं ऐं सियारे जी इब्तिदा में बरसीम बि ॾींदा आहियूं, ॿॿड़ुनि जी टारी बि ॾींदा आहियूं ऐं घणे क़दुरु भूसो ऐं बुह इन क़िस्म जो चारो असीं ॿकरियुनि खे ॾींदा आहियूं। नतीजे में ॿकरियूं सिहतमंद उन्हनि ते बि थियनि थियूं ऐं दाणे वारनि चारनि ते बि थियनि थियूं ऐं हीउ जेको अक्सर तव्हां वंडा ॿुधंदा आहियो यानी जेको TMR आहे, मिक्स चारो आहे, जंहिंमें दाणनि वारा चारा आहिनि ऐं ॿिया मुख़्तलिफ़ चारा आहिनि, उहे बि ॿकरियुनि खे ॾिजनि था त उन ते बि सिहतमंद रहनि थियूं। पर इहे ख़र्चु तमामु घणो थियो खाइनि ऐं इहे इलाही घणा महांगा था पवनि। तंहिं करे हिकिड़ो अहिड़ो सस्तो चारो जेको सस्तो बि हुजे ऐं इन्हनि सभिनी चारनि जिन जो मूं ज़िक्र कयो आहे उन्हनि खां वधीक काराइतो हुजे त ॿियो भाॻीअ खे छा घुरिजे। ऐं ज़ाहिर आहे असां जेका ॿकरियुनि जी पालना कयूं था उहा इहा सोच रखे पालना कयूं था त असांखे ॿकरियुनि मां कमाइणो आहे ऐं ॿकरियुनि मां असांखे पैसा कमाइणा आहिनि, छाकाणि त अॼुकल्ह रोज़गार जा ज़रिया आहिनि कोन, माण्हुनि खे नौकरियूं मिलनि कोन थियूं ऐं माण्हुनि खे मज़दूरियूं बि नथियूं मिलनि। नतीजे में माण्हू तमामु घणो परेशान आहिनि। ॿकरी अहिड़ो जानवर आहे जेको सभु कुझु खाईंदो आहे, इवन अक जा सुकल पन जेके केॾा कड़ा थियनि था उहे बि खाई वेंदी आहे ॿकरी। अहिड़ी तरह जेके निम जा पन आहिनि उहे बि वॾे शौक़ सां खाईंदी आहे। हाणे निम जा पन त ॿकरी जे लाइ काराइता आहिनि, छाकाणि त उहे पेट जे जरासीमनि ऐं कीड़नि खे मारनि था त उहे बि खाई थियूं वञनि। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त थर में जॾहिं बारिशूं पवंदियूं आहिनि त गाहु थींदो आहे, पर जॾहिं बारिशूं न हूंदियूं आहिनि तॾहिं बि किरड़ कांडेरे ते ऐं जड़ी ॿूटियुनि ते ऐं ॿकरियूं पंहिंजो सर्वाइव करे वेंदियूं आहिनि ऐं ॿकरियूं ज़िंदा रही वेंदियूं आहिनि। ऐं अक्सर थरनि जी जेका मईशत आहे ऐं जेको कारोबार आहे उहो ॿकरियूं, ॻऊं, मेहूं उते तमामु घटि आहिनि, पर उते ॻऊं ऐं ॿकरियुनि जी तमामु वॾे पैमाने ते पालना थिए थी, छाकाणि त ॿकरियूं हुननि खे तमामु सवलियूं पवनि थियूं। इन जे करे बि त उहे किरड़, कांडेरो, अकु, सुकल अक, ॿूह, इहे सभु शयूं जेके आहिनि उहे खाई वञनि थियूं ऐं सर्वाइव कनि थियूं। ऐं पोइ जॾहिं बारिश पवे थी त पोइ त ॿकरियुनि जे लाइ तमामु घणा ज़बरदस्त क़िस्म जा गाह थियनि था, सावड़ी जहिड़ा गाह थियनि था, मुख़्तलिफ़ वलियूं थियनि थियूं जेके ॿकरियूं खाई ढो कनि थियूं ऐं ॾाढियूं सिहतमंद रहनि थियूं। सो अहिड़ी तरह वरी जबल वारो इलाइक़ो आहे, जबल वारे इलाइक़े में असीं वेंदासीं त उते बि जॾहिं बारिशूं पवनि थियूं त पहाड़ूं सायूं थी पवनि थियूं ऐं माल जो चारो जझो थिए थो। पर जॾहिं बरसाति न आहे ऐं बारिश नथी पवे त पोइ उते जड़ी ॿूटियूं ऐं उहे ॿूटा रहनि था जेके पाणी खां सवाइ डिघो अरसो सर्वाइव करे सघंदा आहिनि। नतीजे में उते ॿकरियुनि जी पालना माण्हू करे वञनि था। सिंध जी जेका मईशत आहे उहा घणे क़दुरु ॿहिराड़ियुनि ते मबनी आहे ऐं ॿहिराड़ियुनि में ज़राअत सां गॾु
चौपायो माल तमामु वॾी अहमियत रखे थो, पर जीअं त असां वटि जदीद साइंसी तरीक़ा उन्हनि जे पालना जा न आहिनि, उनजे करे असां उन मां उहो सुठो जेको नाणो आहे, बहितरु नाणो आहे, उहो नथा कमाए सघूं। ऐं हीअ आउं विच में ॻाल्हि कयां त हीअ जेके मां ॼारियूं ॾिसूं पिया ऐं क़िला ॾिसूं पिया, इहे असां ॿॿुर जा वण हया आहिनि त जीअं सियारे में असीं ॿकिरियुनि खे ॿॿुर जी टारी बहितरु नमूने सां ॾेई सघूं। रूमी गोट फार्म ते 40 खां वधीक ई ॿॿुर आहिनि ऐं हिन कोट खां ॿाहिरें पासे बि 25-30 वण जेके आहिनि उहे ॿॿुरनि जा मौजूदु आहिनि। त जीअं असां वटि छाकाणि त घणियूं ॿकरियूं आहिनि, उनजे करे असां वटि टारी जी खोट बिल्कुलु बि न थिए। उनजे करे अंदरि असां हणी छॾिया आहिनि। ॿकरी अहिड़ो जानवर आहे जो कंहिं बि ॿूटे खे थियणु न ॾींदो आहे। उनजे करे असां लोह जूं ॼारियूं ठाहे ऐं उन्हनि ॼारियुनि वसीले असां उन्हनि खे वरी लकड़ा ॾेई उन्हनि वणनि खे महफ़ूज़ करे छॾियो आहे। हाणे ॿकरियूं ईंदियूं आहिनि ऐं हिननि जे आसपास घुमंदियूं आहिनि, पर उन्हनि खे खाई न सघंदियूं आहिनि। तंहिं करे जेकॾहिं अव्हां वटि बि का वाड़ी आहे, को फार्म हाउस आहे, त उनखे अव्हां अहिड़े क़िस्म जी ॼारियूं हणी सघो था। हीअ नंढड़ी मशीन मां ॾिठी जंहिंमें पाइप लॻो पियो आहे। इहो पाइप जेको आहे सो हिते छटकार कंदो आहे। असीं चाहियूं था त हिते सावक हुजे, जीअं ॿकरियूं असीं हेठि लाहियूं ऐं ॿाहिरि असीं कढूं त हिते सावक हुजे त ॿकरियूं हिते बि चक चक कनि, छाकाणि त ॿकरियुनि जी इहा आदत आहे त उन्हनि खे घुमाइजे, उन्हनि खे ॿाहिरि वठी वञिजे, तॾहिं ॿकरियूं सर्वाइव करे सघंदियूं आहिनि। हीअ मंज़र असांजे कैमरामैन रिकॉर्ड कया आहिनि। रूमी गोट फार्म जा ई ऑफिस आहे। साम्हूं इहा जेका तव्हां ॾिसो था, इहा असांजी नर्सरी आहे ऐं उन सां गॾोगॾु हिन पासे वरी असांजो शेड आहे। शेड जे हेठां असां वर्मी कंपोस्ट जो उहो सिलसिलो बि शुरू करे छॾियो आहे। ऐं वर्मी कंपोस्ट हिकिड़ो अहिड़ो भाण आहे जेको अव्हांखे DAP ऐं यूरिया खां हमेशह जे लाइ निजात ॾियाराए छॾींदो। ऐं उहो असां हिन शेड जे बिल्कुलु हेठां उनजे हिकिड़े पोर्शन में असां कुकड़ रखिया आहिनि ऐं जेको ॿियो पोर्शन आहे उन में असां हीअ ॾिसो था, हीअ बेड ठहियो पियो आहे भाण जो, यानी वथाण जो माल जो जेको भाण आहे उहो तव्हां रखो ऐं उनखे तव्हां छटकार कंदा रहो। ऐं उनखां पोइ 8-10 ॾींहंनि जी छटकार खां पोइ हिन में अव्हां वर्मी कंपोस्ट यानी उहे कीड़ा विझी अंदरि मथां उन्हनि खे तव्हां ॿोरियूं ऐं उन जे मथां वरी केले जा पन उहे तव्हां ॾेई सुबुह शाम उनखे छटकार कंदा रहो। नतीजे में उहो जेको भाण आहे उहो ज़बरदस्त थी वेंदो ऐं पोइ जॾहिं फसलुनि खे ॾींदो त ॼण तव्हां DAP ऐं यूरिया ॾेई छॾी, बल्कि उनखां वधीक भलो भाण मां ॾेई छॾियो। हीअ असांजो गाहु अचे पियो, जेका मूं अॻु में ॻाल्हि कई पई, जेका पंहिंजी अध में रहिजी वई, जेका अहम तरीन ॻाल्हि हुई, जंहिंजे करे ई आऊं हीअ नंढड़ी डॉक्यूमेंट्री अव्हांखे ॾियां पियो। हीअ जंतर जो गाहु आहे, पर अव्हां हैरान थींदा त हिन जंतर जे गाह में हिकु ॿियो गाह बि मिक्स आहे ऐं उहो गाहु तमामु ग़ैरमामूली गाहु आहे। जेकॾहिं उहो गाहु अव्हां पंहिंजे ॿकरियुनि खे ॾियो था त पोइ अव्हां जूं ॿकरियूं कॾहिं बि कमज़ोर न थींदियूं, बीमारियूं उन्हनि जे वेझे न ईंदियूं ऐं उहे जेकॾहिं अव्हां उन्हनि मां खीरु हासिलु करणु चाहियो था त तमामु झझो खीरु ॾींदियूं ऐं उहे पंहिंजे वक़्त ते ढुकियूं थींदियूं ऐं उन्हनि खे वियम में का बि तकलीफ़ न थींदी। इन खां वधीक ॿियो माण्हू खे छा घुरिजे। त आउं ॻाल्हि पियो करियां सुहांजणे जी, सुहांजणो जंहिंखे अंग्रेज़ी में मोरिंगा चइबो आहे ऐं उनखे जॾहिं अव्हां गूगल ते सर्च कंदव त उनखे मिरेकल ट्री यानी जादुई वणु सॾियो वञे थो। इहो न रुॻो चौपाए माल ऐं ॿकरियुनि जे लाइ भलो आहे, पर इंसाननि जे लाइ बि ज़बरदस्त आहे। ऐं जेकॾहिं इंसान बि उनजो इस्तेमालु कनि त उहे बि सिहतमंद रहंदा। गुर्दनि जूं, दिलि जूं, फिफड़नि जूं, मादे जूं ऐं यूरिनरी सिस्टम जूं जेके बीमारियूं आहिनि उहे उन्हनि खे बिल्कुलु बि न थींदियूं। त असांजे घटि भाॻियनि खे ख़बर आहे त सुहांजणे ॿकरियुनि खे खाराइण सां ॿकरियूं तमामु घणियूं सिहतमंद रहनि थियूं, खीरु ॾियनि थियूं, बीमारियुनि खां बचनि थियूं, उनजी क़ुवत मुदाफ़ियत ॾाढी सघी थिए थी। उनजे करे असां नर्सरी में पंहिंजा अॻ में वण हुआ, जेके 4-5 वण हुआ, उन मां असीं सुहांजणो ॿकरियुनि खे खाराए रहिया आहियूं। पर हाणे असां नर्सरी क़ाइमु कई आहे जंहिंमें असांजो इहो इरादो आहे त 500 वण घटि मां घटि असां पंहिंजे ज़मीन ते हणंदासीं ऐं ॿकरियुनि खे मुस्तक़िल बुनियादनि ते सुहांजणे जूं टारियूं ॿिए गाह सां गॾाए ॾींदासीं। जॾहिं इहो कंदासीं त पोइ ॿकरियुनि खे कंहिं बि दाणे ॾियण जी ज़रूरत पेश कान ईंदी ऐं ॿियो जेको असां ख़ासि दाणनि ते ऐं भूसनि ते ख़र्चु था करियूं उहो ॾियण जी का बि ज़रूरत पेश कान ईंदी ऐं ॿकरियूं रुॻी उन सुहांजणे जे टारियुनि ते ई तमामु घणियूं सिहतमंद रहंदियूं। असां वटि हिन वक़्तु थोरो आहे, सिर्फ़ु 2-3 वण आहिनि,
पर असां जेका नर्सरी परियां क़ाइमु कई आहे, जेका तव्हांखे ॾेखारीसीं, उन में असां 500 चकियूं विझंदासीं। तंहिं करे अव्हां बि पंहिंजे ॿकरियुनि जे लाइ सुहांजणो पोखियो ऐं उन्हनि खे सिहतमंद बनायो। मूंखे उमेदु आहे तव्हां रूमी गोट फार्म खे सब्सक्राइब कंदव, लाइक कंदव, शेयर कंदव ऐं कमेंट करे असां खां सुवाल कंदव। सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं इज़त वारी ज़िंदगी जियो।